अल्लाह करीम पंहिंजे रहमत वारे कुरान मजीद में फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमायो पंहिंजे प्यारे कुरान मजीद जे लाइ त हिन रहमत वारे ज़िक्र खे नाज़िल बि असां कयो आहे, इन जी हिफ़ाज़त बि रब थो फरमाए असांजे ई ज़िम्मे आहे, याने रब पंहिंजे ज़िम्मे कई आहे। अरबीअ में नाज़िल थियल क़ुरान 114 सूरतूं 30 सिपारा 6666 आयतूं अल्लाह जो कुरान सदियूं गुज़री वियूं। अॼु 21 रजब जी राति अॼु 22 रजब जी राति 1442 हिजरी अवांजे सखर जे हिन इलाके जे अंदरि जेको मदरसो जेको मस्जिद ऐं क़ुरान पढ़जे पियो इहो रब जी ज़ात जो कमाल आहे। इहे पढ़जे पियो ॼणो हाणे क़ुरान मजीद नाज़िल पियो थिए समूरा चओ इहा रहमत कइजी आहे। चओ बाबा सही माण्हू चवंदा आहिनि दुकान घणा थिया बाज़ारूं घणियूं ठहियूं आहिनि पेट्रोल पंप घणा ठहिया आहिनि रोड ते प्लाटिंग वॾी थी आहे इन जे करे शहर तरक़ी पियो करे पर असांजो ईमान अक़ीदो आहे जंहिं जॻह ते मस्जिद आबाद थिए ऐं मदरसो क़ुरान जो ठहे सम्झो त इन शहर ऐं इन महले तरक़ी कई आहे। तवजो हेॾे आहे न बाबा साईं हयातीअ ते भरोसो न पंहिंजो वक़्तु सजायो कयो पंहिंजो माल बि सजायो कयो पंहिंजी तवानायूं पंहिंजूं सलाहियतूं हिन मदरसनि ऐं मस्जिदनि में इस्तेमाल कयो छो त इहा दुनिया दौलत ऐं माल ॾियण वारो बि अल्लाह आहे इहा नेमत अता करण वारो बि रब आहे। फरमाई वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह बाना जेतिरी शयूं अवांखे नज़र पियूं अचनि इन में तव्हांजो कमाल न आहे। अल्लाह से फरमायो इहो मां रब जे रहमत जो कमाल आहे जो तव्हांखे नेमतुनि ते नेमतूं मां अल्लाह ॾिनियूं। सभु ॿुधायो इंसान कंहिं ठाहियो चओ समूरा अल्लाह पाक बणायो वरी इन जिस्म में जेके अल्लाह उज़वा पैदा कया ओ इन दिमाग़ खां वठी करे पेरनि जे आङुरनि ताईं इहे कंहिं पैदा कयूं। हिक हिक नेमत तव्हांजे वेझो ई वॾो सब्ज़ी मार्केट आहे जाते टमाटर पटाटन बसरन सब्जियुनि ऐं मेवनि जा वापारी त मिलंदा तव्हांखे दुनिया जूं शयूं त हिते मिलंदियूं पर मां अॼु हिन जलसे में चैलेंज पियो कयां सारी दुनिया जा मार्केट ऐं मंडियूं घुमी आहे अहिड़ो दिमाग़ न मिलंदो जे दिमाग़ मिले हा त वॾनि माण्हुनि ऑफिसरनि कामोरनि जा पुट चढ़िया आहिनि वरी करोड़नि रुपयनि में दिमाग़ वठी चला पर चो ॾियण वारो केरु आहे। तव्हां हलो मूंसां मां तव्हांखे अहिड़ा 4 नौजवान ॾेखारिया जेके मुंहिंजे नज़र में आहिनि जंहिंजो अबो अमड़ चाचा मामा करोड़नि जा मालिक आहिनि पर उहे छोकिरा दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे चरियाण आहिनि। जेकॾहिं दिमाग़ कंहिं मार्केट मां कंहिं मंडीअ मां मिले हा त वॾनि माण्हुनि जा पुट चरिया थींदा। चओ इहो कंहिं ॾिनो आस्ते सां चओ भला घणे मिलियो चओ मुफ़्त चओ समूरा अखियुनि ते नज़र कयो एॾियूं अखियूं न मिलंदियूं ज़बान ते नज़र कयो ज़बान न मिलंदी मौलाना सिराज अहमद हिकिड़े शहर में जलसो थियो कंहिं वॾे माण्हू आलम जी मानी रखी मां बि शरीफ़ हो वॾा छोकिरा नौजवान ॾाढनि सां छा
शुदा मां पंहिंजे महसूस कयो समझ मुताबिक त इनके ज़बान में गूंगा आहिनि अंदाज़ो उन्हनि जो पोइ उन्हनि जे माउ पीउ खे पुछो मज़े पुटड़ा आहे तव्हांजा ॻाल्हाइनि कोन था अखियुनि मां पाणी हारे चई आहिनि बि ॿ पुट मिल्कियत बि कंचा अलाह से वॾो कुझु ॾिनो आहे पर ॿई ज़बान खां गूंगा आहिनि मिले आका तो ज़बान त इहे वॾा माण्हू जेके पेट जे सूर जी गुर्दे जी पिटे जी ऑपरेशन लंडन में अमेरिका में पिया कराइनि त पंहिंजे पुटनि जे लाइ ज़बान बि वठी अचनि अखियूं बि वठी अचनि पर चओ समूरा त इहा शइ दुनिया में न पई मिले इहा केरु ॾींदो आहे त हुनजो नालो मिठड़ो अल्लाह आहे जंहिं जॻह ते तव्हां वेठा हो इहो मस्जिद जो शहर आहे इते मस्जिद ठहंदी कंहिंजो घर आहे चओ समूरा इंशाअल्लाह वो ॾींहुं थींदो हे मौलाना हफीज़ुर रहमान शेख साहब जो घर न आहे न के बि आलम बुजुर्ग जो आहे ही अल्लाह जो घर आहे ही ख़िदमत जे लाइ मौलाना हफीज़ुर रहमान कदम अॻिते कयो आहे ऐं वॾा ख़ानदानी माण्हू आहिनि मियां मोहम्मद इब्राहिम उस्ताद जेको तबलीगी मरकज़ जो सॼी उमिरि अमीर हो सखर जो मौलाना उन जे ख़ानदान जा माण्हू हिन सॼी उमिरि दीन जी ख़िदमत कई आहे इंशाअल्लाह मदरसो ऐं मस्जिद हिन महले में दीन जो मरकज़ थींदो तबलीग जो वाइद जो तालिबनि जो आलमनि जो जलसनि जो एतिरी जी शुरूआत आहे अॻिते अञा ॾिसंदो त छा थो थिए जाते जाते कुरान पढ़बो आहे जिते जिते कुरान जो आवाज़ हूंदो आहे अज़ीज़ उते रब जी रहमत नाज़िल थींदी आहे तोड़े उहे वीरान मुल्क ऐं वीरान जॻहूं पर जॾहिं कुरान आयो त मां अव्हां जे साम्हूं हिकिड़ो मिसाल पियो ॾियां तवजो मक्को पाक तव्हां ॿुधो आहे न मक्कतुल मुकर्रम इते का आबादी कोन ॿियो त छॾियो पर पाणीअ ढुक बि न हो जो अमर हाजरा पंहिंजे लखते जिगर बचे हज़रत इस्माइल जे लाइ सफ़ा ऐं मर्रे जबलनि जा जोड़ा ॾेई पाणी पई तलाश करे त को ढुक मिली पए पाण बि पिया बचे खे बि पीआरिया पाणी बि न अमर हाजरा पंहिंजे बचड़े जो रोअण बर्दाश्त न पई करे सघे इन जे करे हुन जबल खां हुन जबल ॾे 7 चकर ॾिनई अञा जो नज़र करे त मुंहिंजे बचड़े जे कदमनि में चौधारियूं नंढड़ा नंढड़ा पखी ऐं इहे अखियुनि ते तिलवेरा पिया अचनि पाणीअ जा ओ मुंहिंजे रब जे रहमत ते नज़र कयो अल्लाह जे रहमत जा खज़ाना वॾा आहिनि अञा जो मण हाजरा अचे अल्लाह अकबर रब जी ज़ात जी कुदरत जो कमाल हज़रत इस्माइल उते जो पेर हया आहिनि त उते हिकिड़ो पाणीअ जो चश्मो निकितो आहे पर पाणी अहिड़ो साफ़ ऐं सुठो ऐं मिठो जो वञे पियो पाणी वठंदो अमर हाजरा हेॾो बनू ॾे त वरी होॾो पियो भॼे होॾो बनू ॾे त होॾो पियो भॼे अल्लाह तुंहिंजे रहमत जो सदको वञा अमर हाजरा बना बि ॾे पई ऐं ही लफ़्ज़ बि चवे पई ज़म 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 पीउ पीउ पाणीअ खे पई चवे अल्लाह हज़रत इस्माइल जे पेरनि जे हेठां जन्नत जी नदी आणे छॾी अल्लाह तव्हां ॾिठो न हिन जलसे जी शुरूआत आहे झट खां पोइ भला सुभाणे अलाह चइजो हाणे नथा बि चओ केॾी वॾी ॻाल्हि कई आहे ज़म ज़म जो खूह सदियूं गुज़री वियूं अञा हले पियो खुटो ॿियो समूरा खुटो नाहे दुनिया पीए पई दुनिया भरे पई ओ लखे पंहिंजो जेको आहे सो इन जा लीटर ऐं झरियूं पयूं भरजनि पर कर न आई आहे खज़ाननि जो मालिक केरु पोइ मके पाक में कीअं आबादी थी जो अॼु उहे शयूं जेके दुनिया जे कंहिं मंडीअ ऐं मार्केट में नथियूं मिलनि मौलाना उहे मके पाक में मिलनि पयूं
दुआ कयो तो उहे रौनकूं मके जो वरी बहाल थियनि आमीन आस्ते आमीन पतो ना है असांखे कोने रब तो बेहतर जाने छा आहे छा नाहे पर असां उम्मत पैगंबर जी दिलियूं फाटन थियूं हां फाटन था अचो माण्हू जो रोई रोई पानी सुकाए वई वञे त छा थियो छा थींदो बैतुल्लाह में जेका लखन माण्हू जी रशी रोज़े अते उहा छाजे करे बिलाक थी आ छा थियो आ सब दुआऊं घुरंदो न अल्लाह से पंहिंजी बाज करे आमीन नथा चओ हे मदरसो ये मस्जिद हे कुरान जे इल्म जो मरकज शमसुल उलूम मां खंग भी समझी बीबी खंग थी आ हिते आलिम जो पहिरियों जलसो न छड़ो ज़ियारतूं कराईंदा तकरीर जो मज़ो जेके बाद में सब असां हिक बूढ़े जा गाना साईं हफीज़ुर रहमान साईं अब्दुल गफूर भुट्टो साईं अब्दुल्ला मौलाना अब्दुल्ला साईं बुज़ुर्ग सब दुआ जे लाइ शरीक थियाऊं पर मां वाइद के पूरे कंदे जेके साहिबे हैसियत हिन हिते या जाते आवाज़ वञे दो हे तव्हां जे लाइ जन्नत जा दर खुलिया आहिनि काथे प्लाट जो विका में को टुकड़ो जमीन जो या पुट जे लाइ नौकरी जो आसरो मिले 20 लाख दे तो तुझे पुट के सिपाही दा कयो को बिनी हथन सा फरीदो माल 20 लाख 2 महीनन में तुझा निकरी ईंदा पोत मानू रोट खणी उन जे दरम ते वेंदो आ अज ही मस्जिद अल्लाह जो घर ए रब जो दर आबाद थींदो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया में मस्जिद ठहराई जीअरे जन्नत में घर ठही तो पोयन जी मर्जी या खत्म ॾियारनी या न ॾियारनी छड़ो तुझे मिल्कियत ते ठही हलन त भी खचो जे असां हथ सां कयूं वञूं जेको रब ॾिनो आ केॾो त मुंह कढी बीठी आ मस्जिद मौलाना कम भी अल्हम्दुलिल्लाह मजबूत थियो आ ऐं मां ही बि अर्ज़ु कयो मौलाना के गाड़ो हाणे भी चवां पियो त जंहिंजा घर आहिनि न कॾहिं न रहिया आहिनि न रहंदा जंहिंजो घर आ उन जा खज़ाना वॾा छड़ो माण्हुनि जे दिल के नरम कंदो वञ बाबा बोरी रही आ 500 वञ बाबा सरंजूं बटालियूं वञ सरियन जो को वॾो खणी वञ को थेलो भरे उहो ॾींहुं रब ईंदो जो ॿियो जलसो इंशाअल्लाह छत जे हेठां थींदो आमीन नथा चओ ॿियो जलसो इंशाअल्लाह छत जे हेठां थींदो अॼु तो उलमा जा कदम घुमंदा क़ुरान पढ़ंदो ऐं तालिब रखिजी आहिनि उस्ताद रखिजी विया आहिनि पढ़ाई शुरू थी चुकी आहे इन खे हिकु मदरसो चइबो आहे हाली क़ुरान जी पढ़ाई शुरू थिए कम पिया हलंदा अॼु थियो सुभाणे थियो परीहं थियो जेको बुनियादी कमु आहे उहो त शुरू थी वियो क़ुरान जो इल्मु तालीम हले पई आलिम पढ़ाइनि पिया अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए उलमा इकराम जो वक़्तु क़ीमती आहे बयान भी क़ीमती थींदा अल्लाह पाक शान अमल जी तौफ़ीक़ करे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।